अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां कुछ सवालनि सां पेश थिया आहियूं ऐं उन जो जवाबु तव्हां ॾींदव कमेंट में। तो सवाल नंबर पहिरियों आहे त पाकिस्तान में टोटल घणियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि? जवाबु कमेंट में मिलंदो, तोखे न ॿुधाइणो, ठीकु आहे? कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा, न त 24 कलाक बाद में असां पाण अपलोड कंदासीं। दोस्तों सवाल नंबर ॿियो आहे त पाकिस्तान जो ठहराउ कॾहिं मंज़ूर थियो हो? पाकिस्तान सवाल जो जवाबु कमेंट में ज़रूरु मिलंदो, तोखे ॻाल्हाइणु ज़रूरु न आहे, सम्झी? दोस्तों सवाल नंबर 3 आहे त पाकिस्तान जो वॾे में वॾो पार्क कहिड़ो आहे ऐं किथे आहे? पाकिस्तान जवाबु कमेंट में मिलंदो, कमेंट में तो ख़बर न आहे। दोस्तों अगरि कंहिंखे जवाबु अचे थो त कमेंट में ॾींदा सवाल जो जवाबु, जे न त असां 24 कलाक खां बाद में इन सवालनि जा जवाब पाण ॾींदासीं। हलूं था।